आया चौथे कतरे मां चौथी हूर निकती आ ॻाल्हाइण छॾियो चौथी हूर निकती आ पुछां सो तूं कंहिंजे लाइ तूं कंहिंजे लाइ अर्ज़ी करे दिलि भर मां अली मुर्तज़ा जे लाइ मां चईं हूरनि खे ॾिठो आहे अबू बकर सिद्दीक वारी उन जे महलात ॾे वई आहे उमर फारूक वारी उन जे महलात ॾे वई आहे उस्मान गनी वारी उन जे महलात ॾे वई आहे हाणे दर करार वारी उन जे महलात ॾे वई आहे अरे जंहिंजूं महलातूं रब अॼु ई तयारु करे छॾियूं हल उन्हनि खे जब तूं ॻाल्हाईंदे तो ॻाल्हा तुंहिंजे बूथ में लॻंदो उहे शान वारा आहिनि उहे शान वारा हल रब जा प्यारा हल बेहद भला रहल अबू बकर सिद्दीक वेठो आ सिद्दीक फारूक आजम वेठो आ उस्मान गनी वेठो आ आए तरे करार वेठो आ कई सहाबी वेठा हल नबी से सॼो अबू बकर हेॾे आ दरबार में आयो या रसूल अल्लाह हुक्म थे मुंहिंजे अखियुनि ते आ हमेशा ॿिया बि कन ॾेई ॿुधनि सभु कन ॾऊं कि भला कहिड़ी ॻाल्हि आहे पाण फरमाईं त अल्लाह जी ज़ात बरकात मूंखे जॾहिं पंहिंजे नूर मां पैदा फरमायो छा मां पैदा कयईं हिकिड़ो नूरानी जोहर ठही आयो उन जोहर खे अल्लाह ताला पंहिंजे अॻियां रखियो उहो मुंहिंजो जोहर हो जेको अल्लाह ताला पैदा कयो हो उन नूरानी जोहर खे अॻियां रखे अल्लाह जे ज़ात उन ॾे जो हीअं निगाह कई आहे त उन जोहर खे पघर अची वियो छा अची वियो ज़ोर सां ॻाल्हाए छा अची वियो उन जोहर खे पसीनो अची वियो आहे हबीबन फरमायो ऐं मुंहिंजा प्यारा सहाबीओ उहो जेको मूं मोहम्मद अरबी वारो नूर हो मूं वारो जोहर हो मूं वारी ॻाल्हि पैदाशी तौर ते मां नूर आहियां उन नूर खे जो कुदरती पघर आयो आहे हिकिड़ो कतरो किरी पियो आहे ॿियो कतरो किरी पियो आहे ॿियो कतरो किरी पियो आहे चोथों कतरो किरी पियो आहे पुछां थो या अल्लाह ही कतरा काॾे विया हुकुम आहे मुंहिंजा महबूब इन चइनी कतरनि मां मूं रब तुंहिंजा चार यार पैदा कया आहिनि चइनी कतरनि मां चार यार पैदा कया अथमि पहिरें कतरे मां हज़रत अबू बकर सिद्दीक पैदा थियो आहे ॿिए कतरे मां हज़रत अमीर उमर पैदा थियो आहे टे कतरे मां हज़रत उस्मान गनी पैदा थियो आहे चौथी मां हज़रत अली मुर्तज़ा पैदा थियो आहे हमें त या अबा बकर नूरुक व नूर उमर व नूर उस्मान व नूर अली कुल्लुहुम मिन नूरी व अना मिन नूरिल्लाह अवां मुंहिंजे नूर मंझां आहियो ऐं मां ख़ुदा जे नूर मंझां आहियां जेके महबूब करीम जा एॾा प्यारा आहिनि जेके महबूब करीम जे नूर मां पैदा थिया जेके महबूब करीम जन्नत में महलातूं ॾिसी आयो आहे जल जे जन्नती हुजण जो शाहिद नबी पाक अलाए कहिड़ा शाहिद उहे जन्नती आहिनि या न ज़ोर सां ॻाल्हाए जन्नती आहिनि असांजो ईमान आहे असांखे यकीन आहे असांजो अक़ीदो आहे इहे मुंहिंजे मदीने जे सरकार जा प्यारा चार यार शान वारा आहिनि आहे त हर हिकु सहाबी शान वारो हर हिकु सहाबी मान वारो हर हिकु सहाबी मर्तबे वारो मगर चइनी कुंडनि वांगुर ही चार यार मुंहिंजे सोने हबीब जा शान वारा बसहरा आहिनि विराह ॾिसो केॾी प्यारी आहे बसहरा आहिनि बनियान आहिनि ॿिनि जूं न्याणियूं नबी पाक वटि हल ॿिनि वटि नबी पाक जूं न्याणियूं हल हो नबी पाक जी ज़ात बरकत जे ताल्लुक वारा ही बि नबी पाक जे निस्बत वारा जिब्रील अमीन दरबार में आयो आहे हथ में हिकिड़ो थां खणी आयो आहे मथां ढकियो पियो आहे अर्ज़ करे या रसूल अल्लाह हुकुम रब जो थियो आहे इन जे मथां ढक न लाइ अंदरां हथ विझ जो कढंदो वञ नबी से हथ विधो ॿाहिरि कढियो त हिकिड़ो सूफ़ आहे उन ते लिखियो पिया त अबू बकर सिद्दीक जे लाइ तोहफ़ो आहे वरी हथ विधऊं त ॿियो सूफ़ आहे लिखियो पिया त अमीर उमर जे लाइ तोहफ़ो आहे वरी हथ विधऊं त टियों सूफ़ आहे लिखियो पिया हज़रत उस्मान गनी लाइ तोहफ़ो आहे वरी हथ विधऊं चोथों सूफ़ आहे लिखियो पिया त हैदर करार जे लाइ तोहफ़ो चार यार शान वारा असहाबे किराम जो अदब कजो असहाबे किराम जी मोहब्बत रखो असहाबे किराम सां प्यार कयो मत अल्लाह ताला पनाह में रखे नफ्स ऐं शैतान जे चक्कर में अची वञो अल्लाह ताला बचाए पंहिंजे ईमान खे कामिल रखो कवि अहल बेत जे फज़ाइल में हदीस पढ़म नबी सोने फरमायो मुंहिंजे अहल बेत मिसाल कीअं जे हज़रत नूह जी हज़रत नूह जी बी हदीस में फरमाइन था उनशिदुकुमुल्लाह फी अहल बेती
ऐ उम्मतियो मां तव्हांखे कसम थो ॾियां अल्लाह जो, मुंहिंजे अहल बेत जो अदब कजो, मुंहिंजे अहल बेत जी मुहबत रखिजो, मुंहिंजे अहल बेत सां प्यार कजो, मुंहिंजे अहल बेत जी तज़ीम कजो। जंहिं मुंहिंजे बचड़नि खे राज़ी कयो आहे उन ते मां बि राज़ी आहियां ऐं अल्लाह बि राज़ी आहे। नबी साईं जा बचड़ा जेके बि क़यामत ताईं थींदा सभु शान वारा आहिनि, पर अॼु मौज़ू आहे हज़रत इमाम हुसैन जो, दिलबर हुसैन जो, महबूब जे बचड़े हुसैन जो, कुलनि जे सवार हुसैन जो, ख़ातून जन्नत दिलदार हुसैन जो। इन जे करे घणो उहो बयानु थींदो, पर अव्वल हसन सोने खे बि ॻाए अचां छो त उहो वॾो भाउ आहे ऐं मुंहिंजे दिलबर अलीअ जो पगदार पुटु। अबा बचड़ा कंहिंजा अलीअ जा ई ख़ातून शेर खुदा भी शेर है न, गाला गाला हिकरा से सिंध जा शेर ॾेढ फुट शाह पर फोटू निकियो हल शेर सिंध पुट। हाँ सिंध जो शेर ऐं ॿिया वरी पंजाब जा के सरहद जा के बलोचिस्तान जा, इसे फलाणो खान शेर फलाणो खान शेर हकड़ ॾे त रोड ते बि न बीहे। अरे शेर आहे तालील मुर्तज़ा। सिंध जो छा, अरब जो छा, अदम जो छा, फर्श जो छा, अर्श जो छा, अल्लाह जो शेर आहे। जिते खुदा जी खुदाई आहे उते शेर खुदा जी मुर्तज़ाई आहे। हज़रत अली मुर्तज़ा जंग ते पिया वञनि, अॻियां को शहर आयो आहे उनखे नहरवान सॾींदा हुआ। छा सॾींदा हुआ? ज़ोर सां ॻाल्हाए, छा सॾींदा हुआ? कॾहिं ॿुधी अथव? न, वाइदो पूरो कयां। उनखे नहरवार सॾींदा हुआ। हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा पंहिंजे लश्कर सां गॾु उन नहरवान शहर जे ॿाहिरां मंज़िल थी विया। अञा असांखे अॻिते वञिणो आहे। वेंदे वेंदे शेर खुदा खे माण्हू अचे पहुतो आहे कि बिला हिन नहरवान जे शहर में हिकिड़ो नुजूमी आहे, वॾो ॼाणो आहे, वॾो क़ाबिल आहे, उन मूंखे मोकिलिया त वञ। अली मुर्तज़ा खे चयो त जंग ते न वञे, अॼोको जेको सयारो आहे आसमानी सितारो आहे सो हिन जे मुआफ़िक़ न आहे। अॼु वेंदा त जंग में शिकस्त थी वेंदी। नुजूम जे इल्म सां मूंखे मालूम थियो आहे। आवाज़ जागो पिया? पक न वेंदा हो न हलो त माईअ खां फार विझराए अचूं। हलो पुट, सुहिणे हबीब फरमायो जंहिं भोपे खे काहिन खे फार वारे खे सचो चयो उहो मूं मुहम्मद जो उम्मती कोन्हे। वणे त पैसा मिठा कर, वणे त मदीने वारे खे मिठो कर, वणे त दुनिया खे मिठो कर, वणे त मुहम्मद घोट जे दीन खे मिठो कर। साईं फलाणी ॾाढी ॼाणो आहे साईं, अहिड़ी क़ाबिल माई ॼण मूं सां गॾु वेठी हुई साईं। हलो साईं गॾु वेठी हुई, पर हे तोखे फुरींदा, ॿिए कंहिं ग़रीब खे फुरींदा। हज़रत शेर खुदा साईं फरमायो ऐं काफ़िले वारो, ऐं मुजाहिदो, ऐं लश्कर वारो वेही रहो त मां तो इन नजूमीअ सां मिलां। राहिबा वॾो पीर पादरी आहे हुननि जो, साईं साईं हली आया आहिनि। हमें त राहिब किथे आहे? साईं मां आहियां, हेठि लहे बि कोन थो, माड़ी जे मथां बीठो आहे। पाण फरमाईंदा हेठि लही आहे, लही आयो आहे, हेठि साम्हूं ते बीठो आहे। छा अञा पोइ मोकिलियो अथई? चए थो अली मुर्तज़ा शेर खुदा हींअर मां नजूम सां निहारियो आहे त सतारो तव्हांजे ख़िलाफ़ आहे, अवां कामयाब न वेंदा। वेंदो जंग में त माण्हू माराए ईंदो, मोटी वञो पोइ सुभाणे या ॿिए ॾींहुं वञो। हज़रत अली साईं फरमायो ए नजूमी तुंहिंजे इल्मे नजूम खे कहिड़ी मजाल आहे जो मूं हैदर करार जॻह बीही सघे। तूं हिकु तारे खे ॾिसंदे ॿुधा त फलाणो तारो किथे आहे, फलाणो तारो किथे आहे, फलाणो तारो किथे आहे। चई तूं मूंखे ख़बर कान्हे का? पाण फरमाईंदा त इहे तारा त मूं अलीअ जो रोज़ सलाम कंदा आहिनि, मुंहिंजे दरवाज़े जी ग़ुलामी ॾींदा आहिनि, मुंहिंजे दीदार जे लाइ दुआ घुरींदा आहिनि। हली आहे त मां तोखे ॿुधायां त किथे आहे किथे आहे, पर एतिरो राह बि ॿुधा त तूं जंहिं जाइ ते बीठो आहे तुंहिंजे पेरनि जे हेठां छा आहे? अल्लाह तुझे पेरनि जे हेठां छा आहे ॿुधाए? घर बि तुंहिंजो आहे, बंगलो बि तुंहिंजो आहे, फर्श बि तो ॿधायो आहे, मिट्टी बि तो लहराई आहे। ॿुधा त मां तहत कदम तुंहिंजे पेरनि जे हेठां छा आहे? अल्लामा इब्न वहब लिखे थो पंहिंजे तारीख़ में, अल्लामा इब्न वहब नोट बजा नालो न भई त मां ॻोल्हे ॾींदोमांइ। अल्लामा इब्न वहब लिखे थो पंहिंजे तारीख़ में त हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा जॾहिं इहा ॻाल्हि कई आहे त तुंहिंजे पेरनि जे हेठां छा आहे त चए थो साईं फर्श आहे,
चाहे अडंगना चाहे सिरन वारो सीमेंट वारो साईं तो फर्श जे हेठों चाहे साईं मिट्टी या उन मिट्टीअ जे हेठों चाहे यहूदी जा वात पटजी विया त भॻवान खे कुकर खाम खां खारायासीं हिन त ऊंचाई करे छॾी ॻाल्हाए नथो सघे अलीअ जे अॻियां साईं फरमाया ॾे ख़बर तुंहिंजे पेरनि जे हेठां चाहे क़िबला फर्श आहे इन फर्श जे हेठां चाहे मिट्टी आहे मिट्टीअ जे हेठां चाहे मां हथ करे बीही रहियो आहे फरमाईं त वाइदो कर मुंहिंजे नबी ते कलमूं पढ़ंदे त मां अली तोखे ॿुधायां ऐं जेकी चवां उहो कढी ॾेखारियां ॾिस त आहे या न साईं मां मञण जे लाइ तयार हाँ कलमे पढ़ण जे लाइ तयार हाँ हैदर करार जे सूरत में अहिड़ो रोब हो हमरा ॾके थो पियो थड़के थो पियो साईं फरमाया त ॿुधा साईं मुंहिंजी जान आहे खणे था हाओ तुंहिंजे पेरनि जे हेठां फर्श आहे फर्श जे हेठां मिट्टी आहे मिट्टीअ में हिकु लोटो पूरियल आहे उन लोट में 70 दीनार सोना पियल हल चई त मां खोले ॾेखारियां हाओ क़िबला खोलजां मिट्टीअ खे कढनि था पिया फर्श खे खोलनि था पिया वाकई लोटो निकिरी आयो आहे उन में दीनार पिया आहिनि चई तूं शेरी ख़ुदा ॾे ख़बर तोखे कंहिं ॿुधायो के थो चरिया राहब मुंहिंजे मदीने वारे हिकु दफ़ो मूंखे पाण सां विहारियो त आओ अलीउल मुर्तज़ा नहरवान जे पासे वेंदे राहब बीठो हूंदो तोखे रस्ते ते मोटाईंदो तारा तोखां पुछंदो ॿुधा जां त ही तारा हल अॼु फलाणो तारो फलाणे आसमान में आहे फलाणो फलाणी जाइ ते आहे जेकी पुछंदो वेंदो ॿुधाईंदो वञा शेरे ख़ुदा पर जंहिं जाइ ते बीहंदो उन बीहण वारी जाइ ते हेठां लोटो पूरियल हूंदो उन लोटे में 70 दीनार हूंदा जेको मां मुहम्मद रबी मदीने मां ॾिसी रहियो आहियां हा या रसूल अल्लाह मुझे आका फरमायो अली तोखे थो ॿुधाए छॾियां अॻई वञी जांच कजां निहारे वाकई निकिरी पियो आहे जॾहिं राहब कलमूं पढ़ियो आहे त जमायती अॻई मुस्लमान थी पिया अब इमाम रुक में जमात रुक में वेंदी न ॻाल्हि हा इमाम सजदे में जमाती सजदे में वेंदो या न मुझे शेरे खुदा जो मकाम उन राहब के मुसलमान बनाए उनके साथियों के मुसलमान बनाए उनके पासे वारन के मुसलमान बनाए ये अल्लाह जे प्यारे हजरत अली मुर्तजा जो इल्म कंहिंखां मिलियो मदीने वारे खां ॻाल्हि कंहिंखां मिलियो मदीने वारे के खुदा ॼाणाए छॾियो आहे अल्लाह जी ज़ात ॿुधाए छॾियो आहे मुंहिंजी हबीब करीम जी ज़ात आहे बरकात उम्मतीयो आशिको अचो त अलीअ जे इल्म जी ॿी ॻाल्हि कयूं ऐं उहा त मशहूर आहे अॻे मां कई बाहे हज़रत अली सां वेठा आहिनि पंहिंजे जाइ ते सुबुह जो फजर जो टाइम थियो आहे सॾीनि था पंहिंजे ग़ुलाम खे ग़ुलाम जी आका हेॾे हली आहे हाज़िर साईं फलाणी जाइ ते वञ उते मर्द ऐं औरत पाण में विढ़नि वेठा पाण में लड़नि वेठा पाण में मुक़ाबिलो वेठा कनि उन ॿिन्ही खे वठी आहे इहे अॻियां इंसाफ़ वारा त विढ़नि न ॻाल्हायो न भा विढ़नि ऐं हाणे छा चवंदा ज़ाल मुड़ुस जो पट को लाहे त मज़ो थिए अम्मा पीउ थो तलकी न करेसि अम्मा कुदरत अंग लिखियो हुई खिड़ खिड़ करे त हली अचिजां इहे ॿ डगर लम्हदा जो खाराईंदो मां ग़रीब जी सॼी उमिरि तबाह अल्लाह पनाह में रखे वठी आया उन मर्द खे औरत खे शेरे खुदा जे साम्हूं अचे बीठा अबा ॾे ख़बर मर्द तूं त मुजाहिद आहे तूं त ग़ाज़ी आहे तूं त जंगनि में हलण वारो आहे ॾे ख़बर कहिड़ी तोखे तकलीफ़ आहे सॼी राति पाण में घेरो कयो आहे औरत ॾे निहारे थो चए थी क़िबला साईं जहिड़े जी ॻाल्हि ही आहे ही मुंहिंजो निकाह वारो आहे मुंहिंजो हिन सां निकाह थियो आहे राति मूं वटि पहुतो आहे मूंखे वेझो बि नथो अचे मां इन जे करे दाहूं थी कयां हज़रत अली फरमायो अब्बा तूं छो नथो वेझो वञे क़िबला साईं मूंखे निकाह कयो त ॾिठी न हुयमि हाणे मां ॾिसां थो मूंखे नफ़रत थी अचे चवां त परे भॼी वञा मां कीअं वेझो वञा साईं फरमायो ए मर्द तूं वेही रह औरत साम्हूं अचे बीठी आहे माई मां तोखां सुवाल पुछंदो थो वञा जवाब ॾींदी वञ पर सच ॻाल्हाए जां कूड़ न हणजां ग़लति ॻाल्हि न कजां न त मूंखां लिकी न सघंदो जो तूं कूड़ ॻाल्हाए हाओ क़िबला ॻाल्हि कयो पाण फरमाइनि था पिया ॾे ख़बर तूं नौजवान हुईं कुंवारी हुईं तोखां ज़िना थी वई पंहिंजे सोट तोसां ज़िना कई
उन्हें मां तोखे पेट में ॿार छो तो मां खे ॻाल्हि ॿुधाई और मां तुंहिंजे ॿार खे ॿाहिरि खणी ॼणाई ॿार ॼण खां बाद में तो इरादो कयो त ॿार खे हिते जंगल में छॾे वञा तूं छॾे जॾहिं मोटीअ त हिकिड़ो कुतो भॼी आयो उन ॿार खे हिते नूसियो ॿार खे खाधई थिए तूं मां हीअं सही न सघीअ उन कुते खे तो पथर ते हयो कुते खे पथर कोन लॻो उन ॿार जे मथे ते वञी लॻो मथे ते जो लॻो त ॿार मां हथ वियो तो पंहिंजो राव फाड़े उन ॿार जे फट ते ॿधो तूं हली वञ हिकिड़ा माण्हू अचे ताईं परदेसी लॻिया उन ॿार खे खणी वञी निपायूं वञी पालियूं उहो वॾो थियो तोखे मिलियो वरी न मुंहिंजा साईं मूंखे न मिलियो आहे ॻाल्हि सची आहे या न की भला सभी ॻाल्हि सची आहे जेकी तो चयो आहे ईअं थी सम्झां असां सां गॾु वेठे गोया कि ॿसी हुयूंसीं टियों तूं आहीं पाण फरमाईंदा त मर्द खे अरे मथे तां टोपी ला टोपी जो लाथी आहे फट जो निशान बीठो आहे फरमाईंदा माई ही तुंहिंजो उहो जंगल वारो पुटु आहे तोखे ख़बर कान हुई तोखे पतो कोन हो अल्लाह ताला हिन खे बचायो आहे जो मां सां गॾु कीअं थिए तोखे पतो कोन हो त मुंहिंजो बच्चो आहे हिन खे पतो कोन त मुंहिंजी मां रब जे दिलि में नफ़रत विझी छॾी आहे अवां जो निकाह आहे को अवां ज़ाल मुड़ुस आहे कोन को ही तुंहिंजो बच्चो आहे तूं हिनजी मां अबाई कंहिंजो इल्मु आहे ॻाल्हाए कंहिंजो इल्मु आहे ही अलीअ जो इल्मु आहे त नबीअ जो इल्मु छा हूंदो ही शेर खुदा जो इल्मु आहे मोहम्मद मुस्तफ़ा जो इल्मु छा हूंदो ही सहाबी जो इल्मु आहे पैगंबर पीर जो इल्मु छा हूंदो अल्लाह ताला जे प्यारे हज़रत अली जो शान निरालो आहे हज़रत मां खातून जन्नत जो बि शान ॾाढा ॻाल्हि शान निरालो आहे हज़रत खातून जन्नत सां एॾे शान वारी आहे हज़रत अली साईं घर में आयो आहे काफ़ी देर गुज़री वई आहे जॾहिं घर में आयो पुछे थी शेर खुदा देर कई थई चई अली देर छो कई थई चई खातून जन्नत मां आस पे रस्ते ते हिकिड़ो मूंखे माण्हू मिली वियो उन मूंसां वेही कचहरी कई कचहरी कंदे कंदे चई त अली मुर्तज़ा तो सुहिणे मोहम्मद अरबीअ जे न्याणे सां शादी कई आहे जेका ग़रीब आहे ॾाज न मिलियो आहे हीरा न मिलिया हल सोन न मिलियो आहे का क़ीमती शइ न मिली आहे वॾा कपिड़ा न मिलिया हल चकी वारा कपिड़ा मिलिया हल पुराणा कपिड़ा मिलिया हल जंड पीअण लाइ मिलियो आहे विहाणा मिलिया हल जिन में खज जा पन पियल हल निमाज़ जी जा मिली आहे ॿियो त का शइ मिली कान्हे का असां वटां शादी करी आहे एतिरो ॾाज ॾियूं हा जो हबीबनि जे हरम खां वठी करे उहद जबल ताईं उठ भरियल हुजनि हा हज़रत अली साईं खे ॻाल्हि ॿुधाए हू वेंदो रहियो शेर खुदा खातून जन्नत सां ॻाल्हि कई आहे अम्मा समय थी मां दिलि में दुआ घुरी या अल्लाह अहिड़ी का सूरत पैदा फरमा अहिड़ो को कर्म कर जो मुंहिंजे अलीअ खे दिलि में वहम न रहे राति जो ॿई घोट कुंवार सुम्ही रहिया आहिनि त हज जे निमाज़ जो टाइम थियो आहे हज़रत अली साईं जाॻियो आहे खातून जन्नत उथी त ख़्वाब ॿुधायां कहिड़ो ख़्वाब ॾिठो अथई चई तो खातून जन्नत मां निंड में निहारिया थो पियो त आसमान तहड़े खां उठनि जी कतार हले थी पई जेका सतीं आसमान ॾे वञी रही आहे ऐं सतनि आसमाननि में जेका कतार आहे उन ते संदूकूं लॾियूं पियूं आहिनि पुछां थो ही छा आहे चवनि था अली ही खातून जन्नत जो ॾाज रब तयारु कयो आहे जेको क़यामत ताईं उठ ढोईंदा रहंदा खणंदा रहंदा हलंदा रहंदा प्या जन्नत जे महलात में गॾु थींदा खातून जन्नत फरमाए अली मता दिलि में चवी हा त मूंखे ग़रीब मिली आहे मां ज़ाहिर में ग़रीब आहियां पर जन्नती औरतुनि जी सरदार वाकई आहे या न अम्मा जो शान बि अजीब आहे अली साईं जो शान बि अजीब आहे सुहिणे हसन जो शान बि अजीब आहे इमाम हसन एॾो सखी आहे एतिरो सखी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़ो फ़क़ीर दरवाजे ते आयो चए थो क़िबला साईं मूंखे सोना दीनार न दीनार मिलनि इमाम हसन साईं खे अल्लाह ताला जे ज़ात बरकात कंहिं बानड़े 70,000 दीनार ॾिना हा ढेर लॻो पियो आहे घर में साईं फरमाईंदा त फ़क़ीर इहे 70,000 खणी वञ घणा हज़ार ॾाढा ॻाल्हायो
70,000 खणी वन चाहे तो किबला खणा छामे पैसा त मोट ॿिया के ने के चादर बेकाने के साईं पंहिंजे बदर जो जुब्बो लाथो आहे हमेशा फ़क़ीर वन ही बाज़ार में विकिणी आहे जेके पैसा मिलनि उहे मज़दूरनि खे मज़दूरी ॾे मूं हसन जो मक़ाम आहे जो ख़ैरात बि ॾींदो आहियां त मज़दूर जी खणाणी बि ॾींदो आहियां सखी हुया या न तरी आला हज़रत अजीमुल बरकत मुजद्दिद दीनो मिल्लत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह बयान फरमायो हज़रत हसन जी शान में फरमाए तो वो हसन मुजतबा सैयदुल अस्किया राकिबे दोशे इज्जत पेला हो सलाम मुस्तफा जाने रहमत शमए बज़ में हिदायत पेला हो सलाम मुस्तफा जाने रहमत मुस्तफा जाने रहमत पेला हो सलाम शमए बज़ में एतिरो शान आहे हज़रत इमाम हसन जो कुर्बान वञा शान जे मथां शान अजीब आहे मान अजीब आहे इम्तिहान अजीब आहे अल्लाह जे ज़ात बरकत जा प्यारा हज़रत इमाम हुसैन बि मुंहिंजे महबूब खे ॾाढो प्यारो शहादत जे बयान खां अॻु में अमां खे शान ॿुधायां दिल ॿुधी दिल खे ठारियो अंदर खे उजारियो सोने हुसैन पाक खे सारियो अल्लाह कंदो बेड़ा पार थी वेंदा एक दफ़े नबी सही मदीने जे घिटीअ मां पिया अचनि असहाबी सगोरा गॾु आहिनि ईंदे ईंदे मुंहिंजे आका इनामदार निहारियो त 2-3 ॿार अॻियां अचनि पिया मदीने पाक जा छोकिरा रांदि खेॾंदा मिट्टी हिक ॿिए खे लॻी पई आहे कपिड़ा मेरा लॻा पिया आहिनि पेर भाड़ा लॻा पिया आहिनि ईअं मिटीअ में भरपूर लॻा पिया आहिनि या ॿारनि जो मामूल हूंदो आहे नबी से निहारियो ॿार पिया अचनि पाण विच वाट ते वेही था रहनि ऐं ॿई ॿाहूं हीअं कयूं वॾो भाउ ॿई ॿाहूं हीअं करे फरमाईंदा पिया हिकिड़े बचड़े खे हेॾे हली आहे भॼी आयो आहे मुंहिंजे दिलबर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन बचड़े खे भाकुर पातो आहे भाकुर पाए उहो जीअं जो मिटीअ में भरियो पियो आहे वो ॿार में भरियो पियो आहे पेर सॼा धूल में लॻा पिया आहिनि नबी सिंह भाकुर पातो आहे ऐं ॿिन्ही उन बचड़े खे खणी पंहिंजे हंज में विहारियो आहे गलनि ते चुमी ॾिनी आहे पेशानी ते चुमी ॾिनी आहे असहाबी सगोरा निहारी में ॾिठा कि भला ही सिद्दीक़ अकबर जो बचड़ो बि न आहे अमीर उमर जो बचड़ो बि न आहे उस्मान गनी जो बचड़ो बि न आहे हज़रत अलीअ जो ॿियो बचड़ो बि न आहे हज़रत जाफ़र तैयार जो बचड़ो न आहे हज़रत अकील जो बचड़ो न आहे तूं जेके हाल बेत जो औलाद कोन्हे को ऐं दिलबर नबी ही त ग़रीब मिस्कीन सहाबी जो बचड़ो आहे हिन ॿिनि सभिनी खे छॾे हिन ते हेॾी महिरबानी छाजे करे थी आहे पाण फरमाईंदा पिया हिकु दफ़े मां निहारियो हुयो मदीने जे घिटीअ में हिन बचड़े मुंहिंजे दिलबर हुसैन सां रांदि वेठे कई ऐं जंहिं महिल इमाम हुसैन अॻिते थे हलियो त हुसैन जे कदम जे मिटीअ खे हिन चुमियूं थे ॾिनियूं उन हुसैन जे सदके मूं मुहम्मद खे प्यारो बणियो प्यारो आहे हुसैन सोने हबीब खे हमें तो इनके मायने जे करे इम्तियाजी हैसियत ॾिनी आहे जो इन मुंहिंजे बचड़े सां रांदि वेठे खेॾी मां मोहम्मद रबी निहारियो वेठे मूं जाचियो वेठे मूं ॾिठो वेठे ही रांदि खेॾंदे खेॾंदे कंहिं महिल छा करे जो हुसैन पाक जो हेॾां हलियो वञे त ही कदमनि जी मिटी खणी पंहिंजे चपनि सां चुमे अखियुनि ते रखे उन कदमनि जे मिटीअ सां भेण जो प्यार आहे पोइ जंहिंजो हुसैन सां प्यार आहे उन सां मूं मोहम्मद रबी जो बि प्यार आहे हुसैन हुसैन अला हाओ या न पर सही तरीके ते हल हुसैन जे नक्शे कदम ते हल हुसैन हक़ जो हामी आहे हुसैन हक़ जो यार आहे हुसैन हक़ तां कुर्बान आहे हुसैन हक़ जो दाई आहे हुसैन हक़ जो मुबल्लिग आहे हुसैन हक़ जो आहे हक़ हुसैन जो आहे हुसैन हक़ सां ई हक़ हुसैन सां आहे नबी करीम जो प्यारो आहे जंहिं पंहिंजी जान बचा सभु कुझु कुर्बान कयो सोने मुहम्मद जे दीन तां तरे ख्वाजा अजमेरी जो शेर आहे ॾाढो प्यारो शेर आहे मारूफ मशहूर शेर आहे हज़रत ख्वाजा अजमेरी मशहूर वली आहे मैं तो शाह हस्त हुसैन शाह
हुसैन केरा बा ॻाल्हायो ॾाढा ॻाल्हायो पान बि सैयद हो ख़्वाजा अजमेरी पर चए थो 80 बि सैयद है मगर शाह हुसैन शाहस्त हुसैन बादशाहस्त हुसैन शाह हुसैन बादशाह बि शाहस्त हुसैन बादशाहस्त हुसैन दीनस्त हुसैन दीन पनाहस्त हुसैन दीन बि हुसैन दीन जी पनाह बि वो दीन जी पनाह बि ऐं हाणे जेके हुसैन नसर आहिनि से दीन जी ड्राह निमाज़ पढ़ त मस्जिद जी ॻाल्हि रोज़ो रख थी न बाबा मानी अञा आहे सुबुह जो थो पिए त मंझंदि जो उस मी पियो आहे त बि हिन जे लाइ झुरो लॻो पियो आहे हा इहो हुसैनी थो सॾाए अरे हुसैन जो मक़ाम निहार मनसब निहार मान निहार मक़सद निहार मंज़िल निहार राह निहार गस निहार कहिड़ो आहे हुसैन सोने मुहम्मद जे दीन जो बानी सोने मुहम्मद जे दीन जो बानी आहे नबी से जो जानी आहे उन जी उम्मत ते मेहरबानी आहे उन जे सदके आसानी आहे जेका अहले सुन्नती निशानी आहे हुसैन हुसैन दिल जो चैन हुसैन करारा दिल जो ठारा हुसैन नूरा जंहिंजो नानो हुजूर जंहिंजो हुसैन राज़ी आहे तंहिंखां दर्द दूर जंहिंजो हुसैन हामी आहे तंहिंजी दुआ मंज़ूर जंहिं ते हुसैन नज़र करे सो फेज़ सां भरपूर हुसैन नूर अला नूर हुसैन खे सुञाण हुसैन जो मक़ाम छा आहे दुरूद मुंहिंजे दिल भर ते बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहल बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि वरी ज़ौक़ शौक़ सां दुरूद पाढ़ी वठो एक मुझे हबीब करीम के इमाम आली मकाम प्यारो हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला रावी फरमाया तो नबी संगी ज़ात बरकात मस्जिद में वेचान फरमाया ऐन लुका मुझे बचड़ो किथे आ हुसैन साईं मुझो बचड़ो किथे आ त ॾिठो सीधो हुसैन दरवाज़े खां लंघियो आहे ऐं डोड़ंदो पियो थो अचे डोड़ंदे डोड़ंदे नबी पाक जे झोली में अचे किरी पियो आहे नंढड़े ॿार जी दस्तूर हूंदो आहे त डोड़ंदे डोड़ंदे अबो हूंदो अमड़ हूंदी अचे मथां किरंदो आहे भाकुर पाईंदो आहे या ट्रिप ॾेई झोले में विहंदो आहे हमें तो जीअं जो नबी से वेठा हा हज़रत हुसैन डोड़ंदो आयो आहे अचे नबी पाक जे हंज में मथां पाण फटो कयो अथई महबूबन भाकुर वेठो आहे इमाम आली मक़ाम पंहिंजूं आङुरियूं नबी पाक जे ॾाढी में पियो थो विझे वारनि में पियो थो लॻाए महबूबन निहारे में वेठा ऐं चितो चितो इमाम आली मक़ाम पंहिंजे नाने जे चपनि ते चुमी ॾिनी आहे नबी से पंहिंजे ज़ुबान ॿाहिरि कई आहे हुसैन मुहम्मदी ज़ुबान चूसी हुसैन मुहम्मदी ज़ुबान चूसिया त पाण फरमाइनि था ए सहाबिया अॼु हुसैन खे मूं मुहम्मद बि अहिड़ो ड्राव कराए छॾियो आहे जो करबला में ॿिया उन जी दाह कंदा ही पाणी जी तलब न कंदो हिनखे मां मुहम्मद यको ड्राव कराए छॾियो आहे ज़ुबान चूसे थो पियो हबीबन मथे दुआ घुरी अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बु हुसैनन फअहिब्बहु व अहिब्ब मन युहिब्बुहु ऐ रब्बे करीम मुंहिंजी हुसैन सां मोहब्बत तूं बि हिन सां मोहब्बत रख इन सां त मोहब्बत रख पर जेको इन जे मोहब्बत वारो आहे तंहिंसां बि मोहब्बत रख हुसैन सॼो प्यारो आहे हुसैन अल्लाह वारो आहे हुसैन भलारो आहे हुसैन जे हथों छोट कारो आहे जेको न मञे त जो मोह कारो आहे हुसैन सरासर दीन आहे हुसैन जो नानो अरबी अमीन आहे हुसैन पढ़ियो क़ुरान मुबीन आहे हुसैन खे लोॾण वारो जिब्रील अमीन आहे हुसैन उहो आहे जो पुछंदो वेंदो त असां तो जहिड़ा जॾा जन्नत ॾे डोड़ंदा वेंदा अल्लाह ताला क़बूल फरमाए इमाम आली मक़ाम हिन महीने में शहीद